अस्सलाम वालेकुम यार, उम्मीद है तो तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशो खुरम हूंदा। ऐं तव्हां सभिनी खे पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी विद जीएच लाखो ते भली कार चवां थो। जीअं त ही असांजे CSS जे सिंधी जा जेके MCQs आहिनि उन्हनि जे हवाले सां ही ॿियो असांजो वीडियो आहे, उनजो ॿियो हिसो असां अॼु शुरू करे रहिया आहियूं। ऐं असां विदाउट एनी डिले असां शुरू कयूं था पंहिंजे अॼु जे हिन लेक्चर खे। सभ खां पहिरीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेके MCQs आहिनि ही तव्हांजे लाइ तमामु काराइता साबित थींदा अगरि तव्हां हिन जा 2-3 पोर्शन्स असां ज़रूरु कंदासीं। इहे 3-4 पोर्शन्स तव्हां ॾिसी वठंदा त इनशाला तव्हांजा घटि में घटि जेके आहिनि 17 खां 18 MCQs CSS में तव्हांजा लॻी वेंदा। त सभ खां पहिरीं शुरू कयूं था सिंधी शाइरी जूं सिंफ़ूं। ज़फ़र बासी साहिब जो किताबु आहे, तव्हांजो रिकमेंडेड बुक आहे FPSC जे तरफ़ां। सिंधी शाइरीअ जो अभ्यास शमशेर हैदरी साहिब जो लिखियलु आहे। सिंध अदब जो फ़िक्री पस मंज़र, सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमन साहिब जी PhD जी मक़ालो आहे। सिंध जी अदबी तारीख़ मोहम्मद सिद्दीक़ मेमन साहिब जो किताबु लिखियलु आहे। सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो मेमन अब्दुल मजीद सिंधी साहिब जो लिखियलु आहे। अदब जा फ़िक्री मुहरक डॉक्टर अल्लाहदाद बोयो साहिब जो मशहूरु किताबु आहे। सिंध जो क़ौमी वरसो कासिम ॿुधियो साहिब जो किताबु लिखियलु आहे। सिंधी अदब ऐं तनक़ीद जामी चांडिया साहिब जो किताबु आहे। सिंधी नसर जी तारीख़ मंघाराम मलकाणी जो आहे। अच्छा, इन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि किताबु जेको आहे, जेको असां लास्ट वीडियो में डिस्कस करे आयासीं, सिंधी नसर जी तारीख़, उहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जो जेको मशहूरु किताबु आहे। लतीफ़ी सैर बहरूमल साहिब जो किताबु आहे। लतीफ़ी लात मुमताज़ मिर्ज़ा साहिब जो किताबु आहे। लतीफ़ जो पैगाम मेमण अब्दुल मजीद सिंधी साहिब जो लिखियलु आहे। भिट जो शाह जेको किताबु आहे, शाह भिट HT सूरी साहिब जो लिखियलु आहे ऐं उनजो तर्जुमो अता मोहम्मद बम्बरे साहिब जेको जिन कयो आहे। अच्छा, उन खां अलावा हिकिड़ी ॿी अहम शइ ऐं हिते डिस्कस कंदो हलां त रिसेंटली हिकिड़ो हाल जो नालो भिटशाह ते भिटशाह जी नगरीअ में हिकिड़ो हाल आहे, कॉन्फ्रेंस हाल आहे, जंहिंजो नालो पिणु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे HT सूरीअ जे हवाले सां लिखियलु आहे। उनजे नाव तां उहो हाल मौजूदु आहे। मकालत शुरा मीर अली शेर काने साहिब जो लिखियलु आहे। शाह साईं जो पहिरियों अहवाल जेको आहे उहो इन किताब में मिले थो। शाह जी शाइरी में औरत जो डॉक्टर फ़हमीदा हुसैन साहिबा जो जेको आहे सो हुयो PhD जो मकालो आहे। उन खां पोइ शाह लतीफ़ ऐं सिंधी सकाफ़त डॉक्टर शाहनवाज़ सोडर साहिब जो किताबु लिखियलु आहे। शाह जूं सूरमियूं नारायण दास बभाणी साहिब जो लिखियलु आहे। शाह लतीफ़ जी शाइरी डॉक्टर तनवीर अब्बास जी। हाणे इन जे हवाले सां असांखे ॿियूं कुझु ॻाल्हियूं जेके नज़र अचनि थियूं त शाह लतीफ़ जी शाइरी, शाह जी शाइरी जो किताब जो नालो आहे। पहिरीं ही छपियो आहे, उन खां पोइ वरी उनखे अपडेट करे छपायो वियो आहे, वरी टियों भेरो बि उनखे अपडेट करे छपायो वियो आहे। यानी कि अपडेट थींदो रहियो आहे। इन में कॾहिं सवाल इहो ईंदो त घणनि जुल्दनि ते मुश्तमिल आहे, पर हिकिड़ो ई जुल्द आहे, पर उनखे अपग्रेड कंदो वियो आहे डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु। शाह जी शाइरी में अलामत निगारे गुलाम नबी सदायो साहिब जो किताबु लिखियलु आहे। उन खां अॻिते अचूं था त जीए सिंध जेको मजमू आहे शाइरीअ जो, हैदराबाद जतोई जंहिंखे बाबा सिंध बि चयो वेंदो आहे, उनजो लिखियलु आहे। केजी बीजल ॿोलियो शेख हयाज जो मजमू आहे। धरतीअ जा गीत न्याज़ हुमायूं जो जेको आहे सो मशहूरु किताबु आहे। लहर लहर दरिया उस्ताद बुखारी जो मशहूरु किताबु आहे। धरती दीन धर्म इब्राहिम मुंशी साहिब जो किताबु लिखियलु आहे। सामी सागर बूंद में डॉक्टर अनवर फिगार हकड़े साहिब जो मशहूरु किताबु आहे, तहक़ीक़ किताबु आहे। शेरीन शहर किशन चंद बेवस जो मशहूरु ईअं खणी चइजे त पहिरियों शाइरी जो मजमू जेको जदीद शाइरी जो बुनियादु चइजे त शेरीन शहर सां पवे थो असांजे सिंधी अदब में। साणीअ जा सूर अब्दुल करीम गदाईअ जो मशहूरु किताबु आहे। छपर में छड़ियूं मखदूम तालिबुल मौला साहिब जो किताबु आहे। प्यासी साभिया जल थल ख्वाब रुखसाना प्रीत चन्नड़ साहिबा जो जेको आहे मशहूरु मजमू आहे शाइरीअ जो। पिराए फुटी जा माकफोड़ा नसीर सुमरे साहिब जो मशहूरु किताबु आहे। उन खां पोइ असां अचूं था वलियूं वण फुलारिया अदल सूमरे साहिब जो मशहूरु किताबु आहे। समर जागे थो अदल सूमरे साहिब जो मशहूरु किताबु आहे। उन खां पोइ अचूं था इब्न हयात पहवर साहिब जो असुलु नालो छा आहे? यार मोहम्मद पहवर जो असुलु नालो आहे। सर्वेस सिजावली जो असुलु नालो मोहम्मद सिद्दीक नालो आहे हुनजो। आगा सलीम ख़ालिद सलीम हिनजो असुलु नालो आहे। सुमेरा ज़रीन जो नालो सकीना ऐवान आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो नालो तबस्सुम मेमण आहे, तस्नीम मेमण आहे। सरकश सिंधी जो नालो अब्दुल मजीद चांडियो आहे। बाबा सिंध हैदराबाद जतोई खे चयो वेंदो आहे। आलम जो सिंध अलामा गुलाम मुस्तफ़ा कासमी साहिब जेको बाय कास्ट चांडियो आहे, हुनखे चयो वेंदो आहे। सिंधी गीत जो शहनशाह
बुर्दो सिंधी खे चयो वेंदो आहे, सिंधी काफ़ी जो शहंशाह मिस्री शाह खे चयो वेंदो आहे, सिंधी गज़ल जो बादशाह मीर अब्दुल हुसैन सांगी खे चयो वेंदो आहे, सिंधी गीत जो बानीकार किशन चंद बेवस आहे, जंहिंजो शेरीन शहर जेको मशहूरु मजमू आहे, जंहिंमें असांखे सिंधी गीत न मिलंदा। गालिब सिंध जेको आहे उहो फैज़ बख्शापुरी खे चयो वेंदो आहे, उनजा मशहूरु जेके आहिनि सो हिकिड़ो दीवान बि आहे ऐं उनजो गज़ल गू शाइर चइजे त वधा मतिलबु हिकिड़ो गज़ल गू शाइर आहे। हाणे असां अचूं था त जेके सफ़रनामा आहिनि उन्हनि जे हवाले सां असां डिस्कस कयूं था। सैर कोहिस्तान अलाह बचायो सुमरू साहिब जो लिखियलु आहे, समूह साहिब जो लिखियलु आहे, झूलेलाल आगा सलीम जो लिखियलु आहे, भॻवान जे भाउ में बदर अबड़ो साहिब जो हिंदुस्तान जो जेको सफ़रनामो आहे, 4 घड़ियूं चीन में अली मोहम्मद रिन साहिब जो लिखियलु आहे, माऊ जे मुल्क में डॉक्टर अब्दुल जब्बार जुणे साहिब जो लिखियलु आहे, सिंध थी सॾे गिरधारी लाल साहिब जो लिखियलु आहे, मेहड़ खां मास्को डॉक्टर महबूब शेख साहिब जो लिखियलु आहे, ऐं हीउ जॾहिं PhD करणु वेंदो आहे त उनजे हवाले सां ई मुकमल उनजो हाल अहवाल ॾींदो आहे। मोलिलन जो ॾेह ॾिठो शेख अज़ीज़ जो लिखियलु आहे, नओं इब्न बतूता मोहम्मद ख़ान सियाल जो लिखियलु आहे। इहो यादि कजो त इब्न बतूता जेको आहे नओं इब्न बतूता मोहम्मद ख़ान सियाल। हाणे हिते असां वटि ख़ासि तौर ते कंफ्यूजन इहा थींदी आहे त असां वटि सफ़रनामे जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त असां अल्ताफ़ शेख साहिब जो सम्झंदा आहियूं त इब्न बतूता आहे त मतिलबु इहो अल्ताफ़ शेख साहिब जो थी सघे थो, पर अल्ताफ़ शेख साहिब जो न आहे, हीअ मोहम्मद ख़ान सियाल जो आहे। अंदर जिनी उन महताब महबूब जो ही सफ़रनामो आहे। यूरोप जी डायरी काज़ी अब्दुल मजीद आबिद जो लिखियलु आहे, जेको ख़तनि जे हवाले सां लिखियो वेंदो आहे। से सभु सांढियम साह में मोती प्रकाश साहिब जो सफ़रनामो आहे। हुन खां पोइ अचूं था त सफ़रनामे खां पोइ असां लोकदब ते जेके अहम किताब आहिनि उन्हनि जे हवाले सां ई ॿियूं जेके अहम ॻाल्हियूं लोकदब हवाले सां उहो असां डिस्कस कंदासीं। माणक मोती मीर जा मीर फ़कीर चन्नू जेको आहे हुनजो लिखियलु आहे। इश्क न पुछे ज़ात मोहम्मद सालिह खोड़ो साहिब जो लिखियलु आहे। ते इश्क खे शाबास कोसर बुरड़े साहिब जो लिखियलु आहे। टोपी ऐं पग जो मनाज़रो ख़ैर मोहम्मद शाह ऐं तव्हां ॿियो ॿुधाईंदो त कंहिंजे विच में आहे, इहो सुवाल तव्हांखे आउं ॾियां थो त टोपी ऐं पग जो जेको मनाज़रो आहे उहो ख़ैर मोहम्मद शाह आहे ऐं ॿियो कहिड़े मशहूरु सिंधी शाइर जे विच में थिए थो। पाणियारी थर जो इलाइक़ाई अवामी गीत आहे। मोरो बुनियादी तौर ते सिंध जे कोहिस्तान इलाइक़े जो गीत आहे। जलाल खट्टी लोक अदब जो सिंगार सिन्फ़ जो मशहूरु शाइर आहे। सामण फ़क़ीर लोक अदब जे नड़ बेत सिन्फ़ जो शाइर आहे। हिजूगोई जो मवद सैद साबित अली शाह आहे। लोक अदब तख़लीकार खे सुघड़ चइबो आहे। लफ़्ज़ लोक जेको आहे संस्कृत ॿोली जो लफ़्ज़ आहे। लफ़्ज़ पिरोलीअ जी माना आहे ॻुझी माना ॻोल्हण, माना पिरोड़ण ऐं उनखे असां चई सघूं था त ॻुझी माना ॻोल्हण। उन खां पोइ असां अचूं था त जेके मशहूरु असांजा जीअं चइजे त सफ़र बल्कि नाविल आहिनि उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। रोशनी जी तलाश आगा सलीम साहिब जो मशहूरु नाविल आहे। असांजी सिंध कृष्ण खिटवाणी साहिब जो लिखियलु आहे। ज़ीनत मिर्ज़ा कलिश बेग जो मशहूरु नाविल आहे। दर्द जो दरिया मोहन कल्पना जो मशहूरु नाविल आहे। रहिजीवल मंज़र तारिक आलम अबड़े साहिब जो मशहूरु नाविल आहे। नेठ कुंगे ॻाल्हायो अमर जलील जो मशहूरु जेको नाविल आहे। मास्तराणी तर्जुमो कयल आहे नजीम अब्बासी साहिब जो। बुख नारायण दास बंभाणी मलकाणी साहिब जो लिखियलु आहे। लाश गुलाम अली अलाना साहिब जो लिखियलु नाविल आहे। रुन ऐं पाछा माणक जो मशहूरु नाविल आहे। गद्दार वलीराम वल्लभ जो जेको आहे सो मशहूरु नाविल आहे। अच्छा, ॿियो हिकिड़ी रिसर्च थींदी आहे, रिसर्च PhD विरहाङे खां पोइ सिंधी नाविल जी ओसर डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा साहिब जे जेको PhD जो थीसिस आहे। हाणे असां अचूं था मशहूरु जेके अफ़साननि जा मजमूआ उन्हनि ते ॻाल्हायूं था। दिलि में दर्द हज़ार समेरा ज़रीन साहिब जो लिखियलु आहे। चंड जा तमन्नाई आगा सलीम साहिब जो जेको आहे मशहूरु किताब, जंहिंमें मुख़्तलिफ़ असांखे अफ़साना नज़र अचनि था। सरदलाश जो सफ़र अमर जलील साहिब जो मशहूरु किताब आहे जेको विरहाङे जे हवाले सां लिखियलु आहे। सरदाहूं गोबिंद पंजाबी जो लिखियलु आहे। गीत उञायल मोरनि जा समीरा ज़रीन साहिब जो लिखियलु आहे। पीराणी मशहूरु कहाणी आहे जमाल अबड़े साहिब जी। छोॾो नजम अब्बासी जो मशहूरु कहाणी आहे, अफ़सानो आहे। काफ़र नसीम खल जी मशहूरु अफ़सानो आहे या चइजे त कहाणी आहे। तख़लीक़ जो अंत आबदा गांगरो साहिब जो लिखियलु आहे। पत्थर ते लीको नजम अब्बासी साहिब जो जेको असां मशहूरु अफ़सानो आहे, जेको ख़ासि तौर ते बंगाल जो हुनजो बैकग्राउंड आहे। बंगाल जो जेको विरहाङो थींदो आहे, पाकिस्तान सां जुदा थींदो आहे, उनजे हवाले सां जेके उते मूवमेंट हलंदी आहे उनजे हवाले सां लिखियलु आहे। शाह जो फर जमाल अबड़े साहिब जो लिखियलु आहे। बंबे ज़मींदारी जी ॻाल्हि पहिरियों अफ़सानो गुलाम हुसैन कुरैशी साहिब जो लिखियलु आहे। उन खां पोइ असां अचूं था त जेके मशहूरु असांजा ड्रामा आहिनि उनजे हवाले सां असां ॻाल्हायूं था।
वाचूड़नि में लाट कमर शहबाज जो मशहूरु ड्रामो आहे। काक महल शमशेर उल हिदरी साहब जो मशहूरु ड्रामो आहे जेको पास पेपर्स में आयल बि आहे 2023-24 में। लैला मजनू पहिरियों ड्रामो आहे मिर्ज़ा कलीश बेग साहब जो। मास्तर इस्तलाही ड्रामो आहे ख्वाजा गुलाम अली अलाना साहब जो। आशिक़ ज़हर प्याक रशीद भट्टी जो मशहूरु ड्रामो आहे। दंगी दंगी मंझि दरिया अली बाबा जो मशहूरु ड्रामो आहे जेको टीवी तां पेश थी चुको आहे। ऐं हीउ जेको आहे हिकिड़ो इनाम बि इंटरनेशनल खटे चुको आहे दंगी मंझि दरिया। दो दो चनेसर लुत्फुल्ला बदवी साहब जो लिखियल आहे। छाया गुलाम अहमद गिरामी साहब जो मशहूरु ड्रामो आहे। बदनसीब नवाज़ अली शौक़ हिकिड़ो बदनसीब थरी आहे उहो अलॻि आहे, बदनसीब अलॻि आहे। नवाज़ अली शौक़ साहब जो लिखियल आहे। हल पुनल मज़ाया जेको आहे ड्रामो आहे कमर शहबाज जो। मकरूज़ जो मौत नवाज़ अली शौक़ साहब जो लिखियल आहे। हाणे असां अॻिते वधूं था कुझु क्लासिकल शाइरनि जे मजमूअनि ते असां डिस्कस कंदासीं उन्हनि जे ऐं ॿियूं कुझु शयूं जेके असांजे लोक अदब न बल्कि अदब जे हवाले सां अदब जी तारीख़ जे हवाले सां असांखे नज़र अचनि थियूं ऐं पास पेपर्स में पुछियल आहिनि उन सवाल ते असां डिस्कस कयूं था। काज़ी काज़न समन जे दौर जो वॾो शाइर हुआ। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि नज़र अचे थी त काज़ी काज़न पैदा थींदो आहे समन जे दौर में, ठीकु आहे, पर अरगूननि जे दौर में बि उनजी शाइरी मिले थी, यानी कि समन ऐं अरगूननि जे दौर जो शाइर आहे, ठीकु आहे। उन खां पोइ सुमरन जो दौर में इस्माइली फ़िरके जे मुबलगनि गिनान जोड़िया हुआ। गिनान यानी कि मज़हबी शाइरी तबलीग जे लाइ हिकिड़ो कलाम जोड़ियो वेंदो हुयो जेको गुजराती सिंधी मिक्स में हूंदो हुयो ऐं उहो असांखे सुमरन जे दौर में मिले थो। रज़मिया शाइरी जो बुनियादु सुमरन जे दौर में पियो थो, छाकाणि त हीउ हिकिड़ो 300 सालनि ते मुश्तमिल दौर आहे ऐं हिन में मुख़्तलिफ़ जंगियूं लॻंदियूं आहिनि। तंहिं करे रज़मिया शाइरी जंहिंखे असां जंगी रिज़्ब बि चवंदा आहियूं उन जो बुनियादु सुमरन जे दौर में पियो। गीच जो अवाइली निशान सुमरन जे दौर में मिलनि था। अवाइली जेके निशान मिलनि था, गीच जो अवाइली शाइरा मरथा शेखण हुई जेका सुमरन जे दौर जी आहे। मामून जा सतबेत समन जे दौर जा आहिनि। सुमरन जे दौर में अलफ़ अशबाह जी तहरीक जी शुरू थींदी आहे। सुमरन जे दौर में ख्वाजकी लिपि जोड़ी वेंदी आहे। सिंध ते सुमरन जी हाकमी 300 साल रही। सिंध ते समन सरदारनि जी हाकमी 170 साल रही। सचल सरमस्त टालपरनि जे दौर जो वॾो शाइर हो। सचल सरमस्त खे हफ़्त ज़बान शाइर बि चयो वेंदो आहे। हाणे इहो सवाल स्क्रीनिंग में रिसेंटली पुछियल आहे त कहिड़े शाइर खे हफ़्त ज़बान शाइर चयो वेंदो आहे। सचल काफ़ी जो अज़ीम शाइर आहे, ठीकु आहे। अॼु हिन वीडियो जे लाइ अॼु जे लाइ बसि एतिरो ई काफ़ी आहे। उमेद त तव्हां हिन वीडियो मां ज़रूरु इस्तफ़ाज़ो हासिलु कंदा, मूंखे पंहिंजी दुआनि में यादि कंदा ऐं मुंहिंजो चैनल ज़रूरु यादि सां सब्सक्राइब करे छॾींदा त जीअं असां हिन चैनल जे ज़रिए पाण सां ॻंढिया रहूं ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके सवाल ईंदा रहनि था उन्हनि ते ऐं अॻिते हली वीडियोस तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि, ख़ासि तौर ते स्क्रीनिंग जे हवाले सां बि ऐं मुख़्तलिफ़ वीडियोस तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि। तंहिं करे मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं उनखां अलावा कनेक्ट रहिजो। थैंक यू सो मच। अल्लाह